खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिबि सहाफ़ियुनि खे धमकाइणु बंदि कयो वञे। सखर नेशनल प्रेस क्लब खे ढाइण वारी साज़िश ख़तमु कई वञे। सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। प्रेस क्लब खैरपुर जे सहाफ़ियुनि पारां सखर नेशनल प्रेस क्लब खे ढाइण वारे अमल ऐं साज़िश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते प्रेस क्लब खैरपुर जे सदर ख़ान मोहम्मद ख़ान एहतिजाज खे ख़िताब कंदे चयो त सखर नेशनल प्रेस क्लब खे ढाइण आज़ाद सहाफ़ ते खुले आम वार कयो पियो वञे, जंहिं अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, जेके बाअसर धुरियुनि पारां आज़ाद सहाफ़त खे हिसाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। ख़ान मोहम्मद ख़ान वधीक चयो त चाहे सखर नेशनल प्रेस क्लब हुजे या सिंध जूं ॿियूं प्रेस क्लबूं हुजनि, उन्हनि खे ढाइण कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। असां उन्हनि बाअसर धुरियुनि खे ॿुधाइणु चाहियूं था त आज़ाद सहाफ़त मथां हमला बंदि कया वञनि। ॿी सूरत में सिंध जा सहाफ़ी पंहिंजो हक़ वठणु ॼाणीनि था।